अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सर्वर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। ॻोठ जे वॾेरे ऐं भाउ मिली करे मुंहिंजी ज़मीन जो हिसो हड़प करण ऐं धमकाइण ख़िलाफ़ ॻोठ हाजी हुसैन बख्श गारबी लुंड जे रवासी पोरियत अली गुल पुट मरहूम फैज़ मोहम्मद लुंड दादू प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त मुंहिंजे भाउ हसन लुंड ज़रई ज़मीन सर्वे नंबर 143 एराज़ीअ 1 एकड़ 32 घंटा देह फिका तपो बादाणी वरती ॻोठ जे वॾेरे रहीम अली लुंड ऐं मुंहिंजा भाइर गॾु मूं वटि आया ऐं हुननि चयो त ज़मीन वठूं था, पैसा घटि आहिनि, 3 लख ॾे त तोखे ज़मीन जो हिसो ऐं लिखत ॾींदासीं। मूंखे पैसा ॾिना ऐं 9 महीना गुज़री विया पर मूंखे आसरा ॾींदा रहिया, न ज़मीन ॾिनी न लिखत ॾिनी आहे। हाणे भाउ ऐं वॾेरे मिली भगत करे मूंखे धमकाए रहिया आहिनि त बस करे वेही रह, न त तोते कूड़ा केस दाख़िल कराए जेल मोकिले छॾींदासीं। हुन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर सिंध, बोर्ड ऑफ रेवेन्यू, IG सिंध, SSP दादू एजाज़ अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी मदद करे ज़मीन जो हिसो ॾियारायो वञे, ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि।